हमारा ये स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जोरी जी में हाज़िर आया। साईं जी वॾी महिरबानी, साथी साहब असां ते आया, असांजे स्कूल जो हाल ॾिठो ऐं जेको सो साईं जे तावन जो तमामु घणो शुक्रिया अदा करियां थो। ॿियो त तफ़सील में ज़्यादा वञण जे करे असांजो इहो जेको स्कूल आहे इहो वाटर बोर्ड जे तरफ़ां असांखे डोनेट थियल आहे। असांजो स्कूल सिंधी मीडियम जो स्कूल आहे। हिते ॿार तक़रीबन सभु जेके से एम्प्लॉइज़ जा ॿच्चा रहनि था उहे उर्दू मीडियम जा आहिनि ऐं इन करे असां 20-25 ॿार त दाख़िल आहिनि सिंधी मीडियम जा। हिते 3-4 स्कूल पासे में बि आहिनि सिंधी मीडियम जा। ऐं वाटर बोर्ड वारे असां लिखियो कई दफ़ा त उन यूनियन वारे खे CP वारे खे बि चयोसीं त बाबा इहे असांखे कमु कराए ॾियो। स्कूल जे अंदरि बिल्डिंग तमामु डेंजरस, केरु अचे थो त उनजो माॻे उनखे ख़तरो थो महसूसु थिए, पर उन्हनि वाटर बोर्ड वारा कमु कोन करायो। रोड बंदि आहिनि, गटर तव्हां पाण ॾिसो, इहे न को जाड़ी वॾी कोन्हे, स्कूल त ॾिसे कोन। बाक़ी असांजा ऑफिसर जो मुकमल ताउन आहिनि, बायोमेट्रिक वारा ईंदा रहंदा आहिनि, असांजो हाज़िरी वठंदा रहंदा आहिनि। असीं पंहिंजी ड्यूटी ते सुबुह मां 8 बजे अचूं था, पंहिंजे वक़्त ते वञूं था ऐं ॿियो कुझु बसि।